नाज़िन खानपुर शहर के मुख्तलिफ महलनि बलोच गोश्त मार्केट कुरैशी नोहानी पीर समेत मुख्तलिफ महलनि जा बिजली जा ट्रांसफार्मर केतिरनि ॾींहंनि खां ख़राबु पियल आहिनि। रवासी सख़्तु गर्मी सबबु परेशान आहिनि। हितां जे रवासियुनि बार बार सेप्को अमलदारनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर सेप्को अमलदार किथे आहिनि उन्हनि जो को पतो न आहे। अचो त खानपुर शहर जे उन्हनि शहरनि खां पुछूं त हीउ गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां जेको बिजली जो बहिरान आहे, ट्रांसफार्म सड़ण जो बहिरान आहे। ऐं इन सां गॾोगॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन तक जे चूंडियल MNA मीर आबिद हुसैन भयो, मीर बाबल भयो ऐं हिन PS 7 जे PP उम्मीदवार इम्तियाज़ शेख पारां इलेक्शन खां अॻु जेके आहिनि 5 खां वधीक जेके आहिनि उहे बिजली जा ट्रांसफार्म मंज़ूरु कराया हुआ, जेके मुख़्तलिफ़ महलनि में लॻी बि चुका आहिनि, पर उन जे बावजूदि ट्रांसफार्म सड़ण जो सिलसिलो जेको आहे जारी आहे। अचो त हिन खानपुर शहर वासियुनि खां पुछूं त आख़िर खानपुर शहर सां एतिरो ज़ुल्म छो आहे। मतलब बिजली तकलीफ़ जो आहे 1.5 महीनो थी वियो आहे। रमज़ान शरीफ़ खां इहा हालत आहे, हिकिड़ो ॾींहुं हले थो ट्रांसफार्मर 5 ॾींहं नथो हले। सम्झे न, बाज़ार जो मेन मसइलो आहे, सभु बेरोज़गार वेठा आहिनि। एॾा मजबूर थी वञे हिन वक़्तु जेको सफ़र नथा। असांजे त कोन मज़ूरी बि बीहाईंदो कोई, सम्झे न, छोला खपाइण जे रहंदो, हर कोई तो कंदो। हाणे काॾे वञूं, मसइलो एॾो मजबूर थी वञे, मां बेरोज़गार थी वियुमि। सफ़ा ट्रांसफार्मर ठहे कोन थो। बस वारनि खे चई बीठाऊं बाबा हा जी बुख छॾ, उहो कुझु कोन था कनि। चओ बाबा तव्हांजा 5 मसइला पाण वञी ठाहियो, तव्हां साड़ियो था, तव्हांजा लोड तव्हां वञी मसइलो हल कयो, असांजो वास्तो ई न आहे। मेन शइ इहा आहे, असल जॻह डबल लाइनिंग जेका आहे जादू कान जेको आहे न चौधारी, हर को माण्हू 5 मिनट बर्दाश्त नथो करे सघे। त यार मां बिजली जेको आहे मां 5 मिनट सब्र कयां था, हेठि राति में ख़राबु जेकॾहिं थियो आहे त 5 मिनट खां पोइ ठही वेंदो। इहा बर्दाश्त कंहिं वटि कोन्हे। मेन शइ जेका आहे न बाज़ार जो असांजे लाइ मसइलो एॾो आहे, जो कारोबार वारा माण्हू जेका एॾा मजबूर थी विया आहिनि, जो माना सफ़ा तंग थी विया आहिनि हद खां वधीक। अॻे बि एतिजाज कयोसीं पर हुनजो को खड़तेल कोन निकितो, सम्झे न। बिजली मुंडो कोन्हे का, बिजली जो बहिरान आहे, महीनो थियो आहे ट्रांसफार्मर छॾियो पियो आहे। शहर में वॾो बहिरान बिजली जो आहे। पखा सोलर ते हलनि पिया त बिलनि जा तड़को लॻो पियो असांजे मथां। असां ग़रीब वञूं काॾे आख़िरकार कहिड़ो असां मसइलो कयूं। अमीरनि खे चऊं था, अमीर ॿुधनि कोन था पिया। चऊं था टाउन आहे कंहिं बिजली वारे खे, त उहो चए थो पैसा ॾियो पैसे बि ॾाढी ॾियो बिजली। असां ग़रीब आख़िर वञूं काॾे, कहिड़ो असां तरीक़ो कयूं। ऐं तव्हांखे इहो अर्ज़ु आहे त इहो असांजो ऐलान मथे पुॼायो त जीअं असांजो दर्द थिए। 5-6 ॾींहं असांजी बिजली आहे ई न हिते। ट्रांसफार्म हणनि नथा, धमाकावल था ॾियनि, एसियूं लॻियूं पियूं आहिनि, एसियूं कटनि नथा। सॼो एसियुनि जेको आहे मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे जेके एसियूं नथा कटनि साईं। होॾो ट्रांसफार्म रखनि नथा, होॾो धमाका ॾियनि। असां बिजली भरण वारा जेका बिल भरदा आहियूं, असां ईअं वेठा आहिनि, माण्हुनि जो एसियूं थी हलनि, असां ईअं ऊंधे में वेठा आहियूं। लस्सी असांजी शुक्र आहे मिड़े रब रोज़ी ॾिए थो, इज़त सां खाऊं था साईं। साईं असां गर्मी में त हले थी, सियारे में वेठा तकियूं था साईं। छा कंदा हिते, को अचे त पुछण करे, पुछा करणु अचे त ॿुधायूं न, के को अचे ई नथो त पुछण कंहिंखे तव्हां ॾियूं। साईं एसियुनि जे करे घणो लोड घणो विझनि था उन्हनि ते। हिकिड़ो सड़े थो, ॿिए ते बदिलियो था कनि साईं। को हुन ते एक्शन खणे नथो। होशियो साहब खे बि चयो आहे, को ॿुधे ई नथो साईं। को ॿुधे त हॉस्पिटल में तकरीबन 4-5 ॾींहं थी विया आहिनि त लाइट न आहे। तंहिं ख़ातिर माना असांजी एक्सरे मशीन कमु नथी करे। मरीज़ ॾाढो तकलीफ़ में आहिनि। जीअं असांजी वैक्सीन्स कयूं उहे माना लाइट न आहे त फ्रिज जे दौरान माना ख़राबु थियूं थियनि गर्मी में। साईं असांखे तकलीफ़ जीअं थिए थी, माना टाइपिंग को लेटर कढणो अचे, इमरजेंसी में को अचे थो ॿाहिरों लेटर DG ऑफिस मां या का सेक्रेटरी मां, उनजो जवाबु ॾियण में, रिप्लाई ॾियण में तकलीफ़ थिए। ऐं इलाही ॾींहं थी विया आहिनि लाइट न आहे। त उन बारे में असां चवणु चाहींदा, असां MS खे असां इहो अर्ज़ु बि कयोसीं त ट्रांसफार्मर रोज़ु ख़राबु थो थिए, त इन मतिलबु लेटर को कजे, ॾिजे, मथे कुझु ॻाल्हाइजे, त आख़िर छो मतिलबु एसी असांखे तकलीफ़ थिए थी। तक़रीबन 25 तारीख़ राति जो 4 बजे खां वठी RSC खानपुर जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। खोड़ सारा दफ़ा असां MS खे ऐं DM ISS खे असां रिक्वेस्ट कई आहे त साईं असां काफ़ी तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असांजे अस्पताल में जेके लखे रुपयनि जूं दवायूं पियूं आहिनि, उन्हनि जे ख़राबु थियण जो ख़दशो आहे। मरीज़ जेके अचनि था दवा वठण जे बदिरां, ठीकु थियण जे बदिरां उहे बीमार थी रहनि था। डॉक्टरनि जी हालत इहा ॿुधायांव तव्हां त असां वटि तक़रीबन 12 डॉक्टर मुक़ररु आहिनि, जॾहिं त सुबुह जो सिर्फ़ु 3 डॉक्टर हूंदा आहिनि। ऐं डॉक्टरनि जी पंहिंजी मंज़ूर नज़र डॉक्टरनि जी मुख़्तलिफ़ जॻह ते ड्यूटी रखी वई आहे, जीअं उहे पंहिंजे सुकून सां पंहिंजूं प्राइवेट
क्लिनिकूं हलनि, जॾहिं त शहर जा जेके ख़ासि डॉक्टर आहिनि उहे पंहिंजे क्लिनिक ते वेठा आहिनि ऐं अस्पताल खे काई बि सर्विस नथा ॾियनि। इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे त हितां जा शहर जे माण्हुनि खे इन्वॉल्व थियणु घुरिजे, अची हितां जे शहर जे मसइलनि माण्हुनि खे अची पुछणु घुरिजे। हिकिड़ी वाहिद लेडी डॉक्टर आहे जेका तक़रीबन 10-11 बजे ईंदी आहे, उहा बि 2 बजे ताईं हूंदी आहे। हितां जूं अणपूरियूं सहूलियतूं असां ISS खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ख़ुदा असांखे ॿुधो वञे, जेकॾहिं न ॿुधो वेंदो त असां पोइ रोडनि ते निकिरंदासीं, मजबूरन असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। असांजो इहो आहे त जेको असां हिते नाजाइज़ी आहे, कोन टाइम सां कोई टाइम न आहे, कोई अचणु न आहे, काई ॻाल्हि न आहे। जेको बिजली मुंडऊं न आहे, 8-10 ॾींहं 15-15 ॾींहं बिजली न आहे। वधीक हफ़्ते खां बिजली कोन्हे हिते, पेशेंट दरपदर आहिनि ऐं ॿियो अवां परेशान आहे, असां पाण परेशान आहिनि। अल्ट्रासाउंड नथो थिए, का शइ नथी थिए बिजलीअ जे करे। महिरबानी करे बिजली इहो ट्रांसफार्मर ठारायो। सर मरीज़ हे उन्हाळो सीज़न थी हले, मरीज़ त सुबुह जो मां ईंदो आहियां 8:15 बजे 8-8:30 बजे त हे कतारूं भरियूं पयूं हूंदियूं आहिनि। उनखां पोइ डॉक्टर्स तक़रीबन 8 हिते आहिनि, कोई कोन हूंदो आहे। वधि में वधि डॉक्टर ज़ोएब शाह हिते लोकल आहे, ईंदो आहे वीचारो, ऐं मां हूंदो आहे। पोइ असां मरीज़ ॾिसणु शुरू कंदा आहियूं। ॿिया डॉक्टर्स 10, 10:30, इवन डॉक्टर कुर्बान सेठार 12:30 बजे ईंदो आहे, 12:30 बजे ईंदो आहे, वेंदो 1:15 बजे आहे। रहियो सुवालु हाणे बिजलीअ जो बुरान एतिरो ही इस्पताल तव्हां जाग्राफिकली ॾिसो त शिकारपुर जो जेको इहो आहे बाउंड्री आहे, वेंदे बेगारी ताईं काई बि रोड ते इस्पताल में न आहे। जेके बि कैजुअलिटीज़ आहिनि, जेके बि हादसात आहिनि, रोड ट्रैफिक एक्सीडेंट आहिनि, एमरजेंसीज़ आहिनि, हिते RAC खानपुर एंटरटेन कंदी आहे। बिजली जो इहो हाल आहे त बिजली महीने हू कोन्हे का। सोलर सिस्टम बि आहे, उहो EPI जो आहे, ऐं EPI में उहो वधि में वधि 6 बजे ताईं तव्हांखे हिते सोलर पोइ बि मिलंदो। 6 खां पोइ जेको बि मरीज़ आयो उहो तव्हांखे ऊंदहि में ट्रीट थींदो। ऐं शाम जे डॉक्टर खां तव्हां तफ़सील वठो, न उते का दवा आहे, न को बैंडेजिस आहे, उते शार्टेज आहे, उहे पंहिंजा पैसा भरे थकिजी पियो आहे, वाक़ई थकिजी पियो आहे। अचो हे DHI सिस्टम आहे, रिपोर्टिंग सिस्टम आहे। मां हाणे बि चैलेंज थो कयां, तव्हां जनवरी खां वठी करे तव्हां चेक करायो, तव्हांजो सही न हूंदो। मरीज़ अचे थो प्रॉपर रिकॉर्ड, पहिरीं ॻाल्हि आहे प्रॉपर रिकॉर्ड थिए, रिकॉर्ड खां पोइ प्रॉपर रिपोर्टिंग थिए, प्रॉपर रिपोर्टिंग खां प्रॉपर वैलिडेशन थिए। हे 3 कंपोनेंट कोन्हनि। बिजली एॾी आहे त तव्हां कॉरिडोर में ॾिसो, जनरेटर आहे तॾहिं बि नथो हले। पाणी जो सिस्टम ॾिसो, टांकी साफ़ नथी थिए। पाणी ज़िम्मेवार MS ऐं IHS आहे। IHS खे बि चयो वियो आहे, माउंट मेलियूं पियूं आहिनि। जी सर, बजट ई सर उन्हनि खे ख़बर आहे, IHS वारनि खे। उनखां हा, मां उनखां क्वेश्चन कयो हुउमि, छो जो DHI रिपोर्ट में बजट जो कंपोनेंट आहे। मां उन्हनि खे चयुमि तव्हां मूंखे बजट ॿुधायो, त उन्हनि चयो तव्हां बजट जो खानो ख़ाली छॾियो। मां छो खानो ख़ाली छॾियां, तव्हां मुंहिंजो का तव्हां मूंखे ॿुधायो त केतिरो। बिल्कुलु करे थी, बिल्कुलु करे थी, मां तव्हांखे सबूत बि ॾींदुमि। हिते डॉक्टर जी हाणे बि तव्हां ॾिसो त डॉक्टर ज़ोएब शाह, मां ऐं डॉक्टर जहांगीर उहो पद में ईंदो आहे। 3 डॉक्टर वेठा आहियूं। पोस्टिंग त 10 जी आहे पोस्टिंग। ऐं हा 7 गायब, के वीज़ा ते आहिनि, के छा ते आहिनि, के रिलीवर ड्यूटी में ज़ोरी लॻाया विया आहिनि। ट्रांसफार्मर जो 10% ख़राबु आहे ऐं डॉक्टर ड्यूटी सही नथा कनि साईं। पोइ अचंदा मरीज़ असां पटियाला में गाड़ियूं था, डॉक्टर कोन। डॉक्टर राति जो बि सही ड्यूटी नथा कनि, सुबुह जो ड्यूटी सही नथा कनि। जेके तकलीफ़ आहिनि, जेके मतिलबु मसइला बिल्कुलु जाइज़ मसइला आहिनि, इहे असांखे वॾे अफ़सर हुकुम असां हल कनि। महिरबानी साईं। 2 महीना थिया आहिनि, बिजली बंदि आहे। डेंटल सॼो मरीज़ मोटायूं था, अंदरि गर्मी लॻी पई आहे, न बिजली आहे, न को पखो हले थो, न कुझु। एक्सरे मशीन बंदि आहे, वैक्सीन लखनि जी ख़राबु बर्बाद थी वई आहे। महिरबानी करे बिजली जे ट्रांसफार्मर या कोई बिजली ॾिनी वञे अस्पताल खे। फील्ड में वञण लाइ असांखे ॾाढी तकलीफ़ इहा आहे त आइस पैक असांजा थधा न आहिनि, कोल्ड न आहिनि, जंहिं करे असांखे बर्फ़ इस्तेमालु करणी थी पए।
जंहिंजे करे असां फील्ड में नथा वञी सघूं। हा ऑफिसर सां इतला आहे भाई मथे रिपोर्ट करे छॾी आहे। ऑफिसर चयो असां ॻाल्हायूं था, असांजो कमु आहे इतला ॾियणु, वधीक MS ताईं MS जो कमु आहे मथे इतला ॾियणु। कम से कम 4-5 ॾींहं थी विया आहिनि कुझु। 4 ॾींहं ट्रांसफर ख़राबु थी विया, विच में ठहियो, वरी मुश्किलात हलंदी रहे थी, वरी 2-3 ॾींहं सेट थिए थो, वरी हले थी। मरीज़ खे तकलीफ़ आहे साईं, मरीज़ खे जीअं सहूलियत नथी मिले, तकलीफ़ आहे, एक्सरे वग़ैरह ऐं इहो अल्ट्रासाउंड जी सहूलियत नथी थिए त मरीज़ खे तकलीफ़ आहे। जीअं त सर ट्रांसफर इहो हुनजो आपदा जो ऐं बिजली जो असां वटि तमामु घणो बहिरान आहे। बहिरान त तमामु ॿिया बि खोड़ आहिनि, पर हिन टाइम बिजली जो तमामु घणो असां वटि बहिरान आहे। इहो सॼो बहिरान जो इन जो जेको ज़िम्मेवार जेको आहे न, इहो वापडा आहे, इहो सेपको इंचार्ज आहे। हितां जो सेपको जेके इंचार्ज आहिनि, इहे सभु हुन जा ज़िम्मेवार आहिनि। छो त असां कुझु टाइम पहिरियां असां ट्रांसफार्मर शहर जा मुकमल ट्रांसफार्मर ख़राबु हुआ, इन जे बावजूदि सभु ट्रांसफार्मर असांजो अॻूणो MP ऐं हाणोको MNA मतिलबु मीर आबिद हुसैन भयो साहब, असांजो हाणोको MP मीर इम्तियाज़ अहमद शेख साहब जन पंहिंजी कोशिशुनि सां ट्रांसफार्मर ठाराया, शहर जा मुकमल कराया। इन जे बावजूदि उनखां पोइ हिननि 3 नवां ट्रांसफार्मर ॾिना। 3 नवां ट्रांसफार्मर अचण जेके हाणे हिन टाइम फंक्शनल बि आहिनि। हेतिरनि ट्रांसफार्मर मूंखे मिलण खां पोइ या ट्रांसफार्मर न थियण खां पोइ बि इहे मूंखे सम्झ में नथो अचे आख़िर इहो छा चकर आहे जो वरी ट्रांसफार्मर सड़नि था, हिकिड़ो ॾींहुं बि नथा हलनि। इहो सॼी नाअहली सेपको इंतिज़ामिया जी आहे, उहे इन ॻाल्हि ते एक्शन नथा खणनि। उहे हिननि हथ सां पाण चोरी करे, हथ सां पाण जेको आहे न, इहे हथ सां हिननि कुंडियूं हणायूं, डबल कुंडियूं हणायूं आहिनि। जेको जहिड़ी मर्ज़ी वणे थी उहो पाण ट्रांसफार्मर मां जेको आहे न कुंडियूं हणे थो। इहो सॼो इन जेको आहे कसूर ईंदो। अवाम जो कुझु न थींदो। अवाम अॻे बि जेको आहे न परेशान हुई, अवाम हाणे बि परेशान आहे। इहो इन जो ज़िम्मेवार इनखे जेको आहे न सॼी ज़िम्मेवार वापडा वारा आहिनि। असां इन जे ख़िलाफ़ु जेको आहे न वेंदासीं, असां सेपको असां एक्शन साहब सां वञी मिलंदासीं इंशाल्लाह सुभाणे या ॿिए ॾींहुं। असां हिन जे ख़िलाफ़ु भरपूर एहतजाज कंदासीं हिन जे ख़िलाफ़ु। खानपुर शहर वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त खानपुर शहर जे मुख़्तलिफ़ महलनि जा बिजली जा ट्रांसफार्मर जेके गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ख़राबु आहिनि, जंहिंजे करे कारोबार सख़्तु मुतासिर आहे। गर्मी सबबु अवाम जेको आहे उहो परेशानी सां मुंहुं ॾेई रहियो आहे। ॿिए पासे खानपुर इस्पताल जे पैरामेडिकल अॻवान जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त इस्पताल जो ट्रांसफार्म गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ख़राबु आहे, जंहिंजे करे इस्पताल जी एक्सरे मशीन, अल्ट्रासाउंड मशीन ऐं EPI में जेकी वैक्सीन पई आहे उहा ख़राबु थी रही आहे। बार बार शिकायतूं कयूं आहिनि, मगर को बि बिजली जे बुरान खे ख़तमु करण लाइ कंहिं बि किरदारु अदा न कयो आहे। होॾां टाउन कमेटी खानपुर जे वाइस चेयरमैन फिदा हुसैन सूमे जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त तक जे चूंडियल MNA मीर आबिद हुसैन भयो, बाबल भयो ऐं चूंडियल MPA इम्तियाज़ शेख पारां खानपुर शहर जे लाइ जेको आहे इलेक्शन खां अॻु जेके आहिनि 3 नवां ट्रांसफार्मर मंज़ूरु कराया हुआ, जेके शहर में लॻाया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ महलनि जा जेके ट्रांसफार्मर सड़ियल हुया उहे उन्हनि ठाहिराया आहिनि। उन जे बावजूदि बि जेको आहे बिजली जो बुरान आहे। बिजली जे बुरान जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे सेपको अमलदार आहिनि ऐं सेपको अमलदारनि जेकॾहिं पंहिंजा रवैया दुरुस्त न कया त असां मजबूर थी खानपुर शहर वासी रोडनि ते निकिरंदासीं, एहतिजाजी धरना हणंदासीं। खानपुर जे शहरनि आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा खानपुर शहर ते रहम कयो, खानपुर शहर मां बिजली जो बुरान ख़तमु करायो। खानपुर शहर जे मुख़्तलिफ़ महलनि में जेके बिजली जा ट्रांसफार्मर ख़राबु पियल आहिनि इहे फौरी तौर ठाराया वञनि। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु साथी रिपोर्टर अब्दुल हमीद भयो, यासीन अबरे सां गॾु रहीम लारक, सिंधरी न्यूज़ खानपुर।